इन जे करे दुनिया वारन के चवां तो जेकने हिन आफत कोरोना का बचणो तव त अली अली घणो कयो, हुसैन हुसैन घणो कयो, जेतिरो थी सके मातम घणो कयो, आजादारी घणी कयो, पता मुकसर मुल्ला जे वकड़ में अची वञो त कोरोना जे करे मातम न थींदो। चेस जे करे मातम न कंदे त कोरोना मां जान न छड़ाए सघंदे। जाहिल मौलविन वेही वजीर आला सां इहो मुआहिदो कयो त शहादत अमीरुल मोमिनीन बीइंग इज नॉट फर्स्ट शैल बी नॉट हेल्ड। उन्हनि जाहिलन के मां पूरी सिंध में चैलेंज कयो त शहादत जे मुतलक तहां के खबर ही ना आहे त शहादत जे लाइ तहां हिकड़े लेटर ते त शिया सुन्नी मौलवी गॾिजी वेही लिखो त शहादत अमीरुल मोमिनीन बीइंग इज नॉट फर्ज। इनके खबर ही ना आहे इहा सिर्फ तौहीद कुरान आ। छा जे करे अल्लाह कुरान में चयो आ वला तहसबनल्लज़ीना क़ुतिलू फी सबीलिल्लाह बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। जेकरे मक़ाम में शहादत के फरीज़ा इलाही मां कढंदे त पोइ कुरान के जवाब केड़ो ॾींदे। ए दुनिया जिद में मजलिसूं नथा करायूं, तुंहिंजी शिफा लाइ इमाम सादिक जी मजलिस कराए कायनात के है वबा का पाक था कयूं। छा जे करे हिनन जूं मजलिसूं वबा का पाक कंदियूं। उन्हनि अधड़ मोमिनन जी भी खबर पहुंची वई जेके चवन पिया हाणे छा कयूं, हुकूमत रोके थी मजलिस न कयूं। चएसि हुकूमत चवई साह न खणो त न खणंदे, साह न खण त साह। हर जने इन्हनि ऑर्डर ही कयो त शहादत अमीरुल मोमिनीन बीइंग इज नॉट फर्ज शैल बी नॉट हेल्ड। ही फरीज़ इलाही में फरीज़ इलाही में शहादत अमीरुल मोमिनीन 21 रमजान के उन्हनि इहो मौलविन शिया सुनन गॾिजी वेही वज़ीर आला सां नोटिफिकेशन कढायो। उन नोटिफिकेशन जे अंदर हिननि इहो लिखियो त अली जी शहादत फरीज़ इलाही मां फर्ज न आहे, इन जे करे इहा मुनअक़द नथी कराए सघजे। खबर ही असर आशूर जे खिलाफ बुनियाद हुयो, बुनियाद जिए बतूल वही सकीफे वारन जी दरबार में मोटी अची जुमला चया हई त बे ज़ैनब